पनवाकिल में शागिर्दनि पारां हाई स्कूल ग्राउंड ते 3 ॾींहनि वारो किताबी मेलो लगायो वियो आहे, जिथे अदब, तारीख़ ऐं साइंस समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते लिखियल मुख़्तलिफ़ किताबनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। किताबी मेले बाबति तुफ़ैल कोराई वधीक अपडेट करे रहियो आहे। जी बिल्कुल, इन वक्त मैं मौजूद आहियां पनवाकिल के स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड में, जिते पनवाकिल जी तंज़ीम PSP तरफ़ां 3 रोज़ा किताबी मेलो लगायो वियो आहे, जिते पब्लिक सर्विस कमीशन समेत शाइरी ऐं उन खां अलावा ॿिया केतिरा ई किताब मौजूद आहिनि। मेले में जेको आहे इहो माण्हुनि ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उहे इन मेले खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। जी बिल्कुलु, असांजी जेका PSP यानी पनवाकिल स्टूडेंट प्लेटफॉर्म आहे, इहो गुज़िरियल 3 सालनि खां वठी किताबी मेलो ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि करिकुलर ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ कराईंदो ईंदो आहे स्टूडेंट्स खां बि, पंहिंजे तरफ़ां बि। ऐं हे अलहमदिल्ला असांजो 3 साल आहे जेको किताबी मेलो असां PSP जे तरफ़ां आणायो आहे। जी नॉलेज मिले थी ऐं जेको आहे इहे अहिड़ा मेला हमेशह थींदा रहनि ऐं असांखे हिननि मां वॾी नॉलेज मिले थी ऐं जेको आहे ॿाहिरि किताब महांगा मिलनि था। हिते CS जे बारे में, MDK जे बारे में, EKET जे बारे में, सिंध अदबी नावल वग़ैरह, स्टोरीज़ वग़ैरह बुक्स मिलंदा आहिनि ऐं ॾाढो फ़ाइदेमंद आहे इहो। हर साल इलाही हज़ारनि में शागिर्द ईंदा वठी वेंदा आहिनि। मेले में मौजूद इंतिज़ामिया ऐं आयल शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पनवाकिल जे शागिर्दनि खे घुरिजे त इन मेले मां भरपूर फ़ाइदो वठनि। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल आफ्ताब, SS न्यूज़, पनवाकिल।